अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम तारीख़ सां गुफ्तगू में तव्हांजो मेज़बान ग़ुलाम नबी मोराई। नाज़रीन, दुनिया जा ॾाहा ऐं दानश्वर इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त तारीख़ जो मुतालियो इंसान खे अकुलमंद बनाए थो ऐं मुक़ाबले करण जी सघ पैदा करे थो। असां ही प्रोग्राम उन्हनि दोस्तनि जे लाइ शुरू कयो आहे जेकी दोस्त तारीख़ में इंट्रस्टेड हुजनि ऐं तारीख़ जो मुतालियो असां सभिनी खे करणु घुरिजे त असां सिंध वासियुनि कहिड़ियूं कहिड़ियूं ग़लतियूं कयूं या किथां किथां असांखे सबक़ु सिखणु खपे। हिन प्रोग्राम में असां मुख़्तलिफ़ शख़्सियात खे सॾींदा आहियूं जिन शख़्सनि खे तारीख़ सां इंट्रस्ट हुजे। अॼु बि असां वटि हिकिड़ो महिमान आहे जेको पाण सिंध जे क़दावर शख़्सियत मोहतरम GM सैद जो पोटो आहे ऐं पाण असांजे सिंध जे हिन मौजूदा टही जा सियासी अॻुवान आहिनि, साईं जलाल महमूद शाह साहब। हा शाह साहब, तव्हां ज़िक्र पे कयो त 1938 में मुस्लिम लीग इन थी ऐं उन खां पोइ 40 में इहो करारदाद आयो जेको लाहौर में अॼु बि लॻो पियो आहे त रियासतूं हूंदियूं, सूबा न हूंदा। उन खां पोइ 42 में आलमी जंग शुरू थी वई, वर्ल्ड वॉर 2, ऐं वरी उहा 45 में ख़तमु थी। त 45 में इलेक्शन्स अनाउंस थियूं, जनवरी 46 या डिसंबर 45 में जेके इलेक्शन्स थियूं उन में मुस्लिम लीग खे हितां मोट मिली। पर उन में हिकिड़ो सियासी टर्म थो हुजे जेको तव्हां छो त ॼाणू आहियो तारीख़ जा, हिकिड़ो तमामु इम्पॉर्टेंट उते सवाल थो थिए त चवनि था त GM सैद साहब 45 जे इलेक्शन्स में पार्लियामेंटी बोर्ड जो चेयरमैन हुयो, पर उनमें कुझु सीटूं हुयूं जंहिं ते इख़्तिलाफ़ राय ॾेखारे ऐं पोइ मुस्लिम लीग छॾे ॾिनी। हालांकि पार्लियामेंटी बोर्ड जा जेके 7 मेंबर हुया, मेजोरिटी फ़ैसिलो हो त उहे सीटूं हीअं थियणु खपनि, पर शाह साहब 3 सीटूं चवनि था मेनली साईं ग़ुलाम हैदर शाह साहब जी सीट ऐं हसन बख्शा जी ऐं शायदि मोहम्मद अली शाह साहब जी सीट, इन्हनि 3 सीटुनि ते इख़्तिलाफ़ ॾेखारे ऐं मुस्लिम लीग सां अलॻि थी वियो। इन ते तव्हां छा चवंदव? मुस्लिम लीग में जेके माण्हू सिंध जा माण्हू आया कॾहिं 1940 जी जेॾी महिल करारदाद लाहौर आई, उन खां पोइ सिंध जे माण्हुनि ने, सिंध जे मेंबरनि ने उन में जॉइन करणु शुरू कयो। उन खां पोइ इन जे दौरान यादि रखणु घुरिजे त मुस्लिम लीग का जी तारीख़ी तौर ते एतिरी मज़बूत ऑर्गेनाइज़ेशन न रही आहे। गॾियल हिंदुस्तान में कंहिं हद ताईं हुई पर एतिरी कान रही आहे। उन वक़्त में 43 में जिन्ना साहब उन वक़्त में करे मुक़ररु कयो साईं GM सैद खे प्रेसिडेंट सिंध मुस्लिम लीग जो। उन खां पोइ साईं GM सैद मुस्लिम लीग खे ग्रास रूट लेवल ताईं 4.5 लख मेंबरशिप उन वक़्त में सॼे सिंध सतह ते मेंबरशिप कई। ऐं सिंध असेंबलीअ में छो त मुस्लिम हिंदू गॾियल तौर ते हुआ ऐं 1935 जे एक्ट तहत वेटेज सिस्टम अची वियो हो, जंहिंमें जेको हिंदूअ जो जेको वोट हो सो हिकिड़ो कोन हो, 1.5 जे वोट जे बराबरि हो सम्झो। त उन्हनि खे नुमाइंदगी तक़रीबन 1.5 हुई जेतिरी उन्हनि जी हुई, जंहिंजे ख़िलाफ़ु मुस्लिम बि तक़रीबन हुआ। इहो करे त इन में जेका बि सिंध हुकूमत ठहे पई उहा कंहिं न कंहिं हिंदू जेके मेंबर आहिनि उन्हनि जे डोमिनेंट रहे पई, उन सां करे पई। पर उन जे बावजूदि को बि अहिड़ी को वॾो को इनक़लाबी फ़ैसिलो न पई करे सघे। इहो साईं GM सैद जो पंहिंजो हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन हो त 3 मार्च 1943 ते सिंध असेंबलीअ मां सॼे गॾियल हिंदुस्तान मां कंहिं बि सूबे सभु जेके मुस्लिम लीग जा हिमायती हुआ, चाहे बंगाल तमामु फुल हिमायती हो, पर बंगाल इहा पेशकदमी न करे सघियो। बंगाल असां खां वधीक वफ़ादार हो मुस्लिम लीग जो, पर न करे सघो। सिंध में पहिरियों दफ़ो लाहौर जे करारदाद खे मार्च 43 में 3 मार्च 1943 सिंध असेंबलीअ में साईं करारदाद पेश कई त असीं जेका मुस्लिम इलाइक़नि जी अक्सरियती इलाइक़नि जी फेडरेशन जंहिंजो नालो पाकिस्तान हूंदो उनखे सपोर्ट था करियूं, असीं इहा ॻाल्हि था करियूं। इहा ॻाल्हि सिंध असेंबली में इहा हिकिड़ो तारीख़ी वाक़ियो आहे। ऐं सम्झां थो इहो मिसिंग हो त इन ते ॻाल्हि करण जी, छो त वर्ल्ड वॉर 37 खां वठी 42 में तक़रीबन वर्ल्ड वॉर शुरू थी हली 45 ताईं रही। त इन जे दौरान हालांकि टेन्यूअर पूरो थी चुको हो। इन जे वक़्त में 3-4 गवर्नमेंटूं हटी चुकियूं हुयूं। पहिरीं अला बख्शी, पहिरीं ग़ुलाम सैन हिदायतुल्ला जी गवर्नमेंट टॉपिल थी, उन खां पोइ ॿी गवर्नमेंट जेका हुई सा अला बख्श जी हुई, वरी उहा टॉपिल थी, वरी टीहर जेका आहे मीर ग़ुलाम अलीअ जी जेका आहे सा हुई हुकूमत, उहा थी,
वरी उहा हटी, वरी उन खां पोइ वरी टीहर अलाह बख़्श जी थी, वरी चौथे दफ़ा ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह जी थी। त इहे 4 हुकूमतूं, 4 की 5 दफ़ा हुकूमतूं माना इहे इन्हनि 5 सालनि जे 8 सालनि जे दौरान, पीरियड त 5 साल हूंदो हो उन वक़्त में, त इहे हटियूं। 45 जे एंड ताईं वञी पोइ इहो टेन्यूअर असेंबलीअ जो पूरो थियो। न 45 जे एंड में, यस 46 में या जनवरी में था चओ। 45 जे एंड में टेन्यूअर पूरो थियो, छो त वर्ल्ड वार जो ख़ात्मो थी चुको हो, वर्ल्ड वार जो ख़ात्मो थी चुको हो। उन करे अंग्रेज़नि डिसाइड कयो त हाणे भले इलेक्शन्स कराइजनि। ठीकु आहे। ऐं इन जे दौरान गॾियल हिंदुस्तान जे हवाले सां अंग्रेज़ इन लाइ त मुकमिल तयारु हो त असीं हाणे छॾे वञूं पिया हिंदुस्तान, पर हाणे छॾे वञूं त कहिड़ी सूरत में छॾे वञूं। ॿुधो न, जेको आहे न सो हिकिड़ो मुख़्तलिफ़ प्रोपोज़ल्स हुआ, जंहिंमें गॾियल हिंदुस्तान जो हिकिड़ो प्रोपोज़ल हो। ॿियो हो त न 3 फेडरेशन हुयूं हिन नमूने सां क़ाइमु कयूं वञनि वग़ैरह वग़ैरह। पर असांजो फोकस आहे सिंध ते। सिंध जी, छो त सिंध जी जेका सूरत हाल अॼु आहे इहो सॼो खणे असांजो फोकस सिंध ते आहे। त सिंध खां पोइ सिंध में हिकिड़े साल अंदरि 2 इलेक्शन्स थियणु, उहो हीअं थियो त साईं GM सर जा इख़्तिलाफ़ात विदिन पार्टी जिना साहिब सां उन वक़्त खां वठी शुरू थिया जॾहिं खां वठी साईं प्रेसिडेंट शुरू थियो। छो इन जे दौरान साईं सिंध खे जुदा न, साईं जो नुक़्ते निगाह आयो हो त असांजी सिंध जी तरक़ी जे लाइ या सिंध जी ख़ुशहाली लाइ, तरक़ी जे लाइ असांखे जंहिंसां बि हथु मिलाइणो पवे असांखे मिलाइणु घुरिजे ऐं उन में रिआयत न करणु घुरिजे। उन जो नतीजो इहो निकितो त जॾहिं अलाह बख़्श जे ख़िलाफ़ु मुस्लिम लीग जीअं ई सिंध में दाख़िल थियणु शुरू थी त ख़िलाफ़ु हुनजे हिकिड़ो शुरू करे छॾियो। इन जे दौरान साईं GM सैद उन वक़्त में मुस्लिम लीग में अची चुको हो, प्रेसिडेंट कोन हो। उन वक़्त में साईं कांग्रेस जी लीडरशिप सां इहो ॻाल्हायो त जे अगरि तव्हां ही असांजा इशूज़ हिन नमूने सां अगरि तव्हां ही बिल्स आहिनि, तव्हां ही अगरि अलाह बख़्श जी हुकूमत में बि आणियो, असीं अलाह बख़्श जी हुकूमत खे सपोर्ट कयूं। उन जे लाइ साईं कांग्रेस जे लीडर में मौलाना अबुल कलाम आज़ाद खे कराचीअ घुरायो त वेहो त कांग्रेस ऐं मुस्लिम लीग गॾियल तौर ते हिकिड़ो मौक़ुफ़ करे हिकिड़ी मुश्तरिका गवर्नमेंट करियूं, भले कंहिंजी बि न हुजे पर सिंध जे मसइलनि ते मुश्तरिका हुजे। इन ते जिना साहिब खे तमामु घणी नाराज़गी थी। इन ते जेके वरी जिन खे नापसंदीदा हुई ॻाल्हि, जंहिंमें खोड़ो साहिबु हो ऐं ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह जंहिं जूं अखियूं टोटल चीफ मिनिस्ट्रीअ में हुयूं, उन्हनि इन शइ खे एक्सप्लॉइट कयो। जिना साहिब वटि त साईं ही तव्हांजे मथां जी लीडरशिप जी परमिशन खां सवाइ डायरेक्ट कांग्रेस सां थो ॻाल्हाए। साईं हुन ते इहो चयो त बाबा असां सिंध जे सतह ते, हिंदुस्तान सतह ते असीं कोन पिया ॻाल्हायूं, असीं गॾियल हुकूमत खे हलाइण जे लाइ सिंध सतह ते असीं कोन को ॻाल्हियूं करे फार्मूला जेको कामयाबु कोन थी सघियूं ॻाल्हियूं, इन ते बि माना हिकिड़ी नाराज़गी शुरू थी। उन खां पोइ ॿियो जेको मूं अर्ज़ु कयो त मुस्लिम लीग जी सियासत जीअं त अक़लियती हिंदुस्तान जे अक़लियती इलाइक़नि जे मफ़ादात जी प्रोटेक्शन जी सियासत हुई, त सियासत अक्सरियत जी ॻाल्हि त शुरू कयूं, अञा उन जे कंप्लीट लीडरशिप ते जेका बि मुस्लिम लीग जी मुस्लमाननि जी जेका मुस्लिम लीग जी लीडरशिप हुई, जिना साहिब जो कराचीअ सां तालुक़ु हो पर जहिड़ो कर कोन हो, छो त उरंदो ई बॉम्बे हो, हुनजी हिते ॼाण सुञाण कान हुई उते। त उन जो नतीजो इहो निकितो त हुननि जी जेतिरी बि हुई, लियाकत अली ख़ान हो, ॿिया हुआ, सभु जेके बि हुआ उहे मुस्लमाननि जे अक़लियती इलाइक़नि सां तालुक़ु रखंदा। उन्हनि जो इहो हो त मुस्लमाननि जी अक़लियत जी जेका ई मुस्लिम लीग जी क़यादत आहे ऐं पार्टी असांजे उन्हनि वटि, असां वटि कमांड असां वटि रही ऐं असीं जीअं चाहियूं था त ईअं कयूं। त हाणे अक्सरियती सूबनि जा त असांजियूं डिमांड्स ई जुदा हुयूं, असांजा मफ़ादात ई जुदा हुआ। त असांखे जीअं 45 ताईं पंजाब जी यूनियनिस्ट गवर्नमेंट मुस्लिम लीग खे चयो त बाबा नो, तव्हांजा मफ़ादात जुदा आहिनि, असांजा मफ़ादात जुदा आहिनि। अहिड़ी आऊं अचां थो ॻाल्हि ते, इहो थियो। ॿियो त इहो हिकिड़ो तज़ाद हिंदुस्तान जी अक़लियती जेका सूबनि जी जेका लीडरशिप हुई, जेका मुस्लिम लीग जी क़यादत ते डोमिनेंट हुई, जंहिंमें ख़ुशूसन लियाकत अली ख़ान चई सघिजे थो, उहो हो। ऐं प्लस ॿिया उहो हिकिड़ो वॾेरो क्लास जेको अंग्रेज़ जो टोडी क्लास हो, जंहिंमें ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह, कोड़ो साहिबु हो वग़ैरह वग़ैरह जेके हुआ, उहे हुननि खे मख़सूस हिकिड़े
ज़ाविये में जीअं सियासत जो जेको अॼुकल्ह ज़माने में तरीक़ेकार हले पियो ईअं ई सियासत पिया चाहिनि। ॿियो हिकिड़ो अहिड़ो ग्रुप हो जेके रोशन ख़्याल हुआ, पढ़ियल लिखियल हुआ, पहिरीं दफ़ा अलीगढ़ मां पढ़ी आया, जंहिंमें साईं जी एम सद अकेलो रुॻो कोन हो, जेके पीर इलाही बख़्श बि हो, त उन वक़्त में तव्हांजो आगा साहिबु पंहिंजो शिकारपुर वारो आयुब खोड़ो बि हुयो आगा साहिबु, इहे सभु पढ़ियल लिखियल मेंबर इहे सभु चूंडिजी आया। त उन्हनि जो इहो ख़्यालु हो त मुस्लिम लीग जे अंदरि आईंदा अहिड़ी क़ियादत अचे जेका पढ़ियल लिखियल हुजे ऐं जेका मुस्लिम लीग खे हिते जे चेंज लाइ वठी वञे। इन हिते जेको ॿियो जेको ग़ुलाम सैन हिदायतुल्लाह जो जेको वॾेरा ग्रुप हो जेको उन्हनि जो इहो हो त उहो माण्हू डोमिनेंट रहनि मुस्लिम लीग में। इहो इख़्तिलाफ़ हितां खां शुरू थियो। ठीकु न, हाणे ॻाल्हि इहा शइ इहा थी इलेक्शन जी। वरी तव्हां जेका ॻाल्हि कई, हाणे वरी अचूं था इलेक्शन ते। इन ते ग़ुलाम सैन हिदायतुल्लाह वग़ैरह उन्हनि जो जेको ग्रुप हो, उन्हनि पंहिंजा हिकिड़ा माण्हू उन क्लास जा माण्हू जिन जो मुस्लिम लीग में को बि रोल कोन हो, उन्हनि जा नाला डोमिनेंट कया त असांजा ही चूंडिजी अचनि। इहा ॻाल्हि उन ते जीअं त पार्लिमानी बोर्ड जेको बि हूंदो आहे, उन जो जेको बि हूंदो आहे, उन में जेको बोर्ड हूंदो आहे, उन जो सिंध मुस्लिम लीग जो प्रेसिडेंट बि उन जो मेंबर हूंदो आहे, चेयरमैन हो, बल्कि पार्लियामानी बोर्ड जो चेयरमैन हो। उन जे तौर ते उन वक़्त में मर्कज़ जे तरफ़ां 3 लियाकत अली ख़ान नॉमिनेट करे छॾिया, मर्कज़ जे तरफ़ां फलाणा 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 जेको उहे ई हा। अक्सरियत हिकिड़ी चूंडी वई उन पार्लिमानी बोर्ड जी, जंहिंमें त उहे ई आहे जेको ॿिए ग्रुप सां वाबस्ता रखनि पिया, उहे चाहिनि पिया त हीअं न थिए हीअं थिए। त उन्हनि जी हाराए हुई त फलाणा माण्हू उन्हनि खे इहो कजनि। साईं जी एम सर जो ऐं उन्हनि सां गॾु जेके अलीमोहन शराशती हुओ, ॿिया ग्रुप जेको आहे, उन्हनि जो इहो हो त न, इन में असांजा आगा गुलाम नबी पठाण, मूंखे सारी नालो विसरी वियो, इन्हनि जो इहो हो त सिंध में पढ़ियल लिखियल ऐं जेको आहे सो समझदार क्लास आयो। जीअं तव्हांखे तव्हांखे ॿुधायां त ग़ुलाम हैदर शाह जो तव्हां ज़िक्र कयो, सुवालु पुछियो, ग़ुलाम हैदर शाह पढ़ियल लिखियल अलीगढ़ जे कॉलेज जा, आगा गुलाम नबी पठाण जेको आहे सो पढ़ियल लिखियल हो, पीर इलाही बख़्श जेको आहे सो पढ़ियल लिखियल हो तमामु। इहे उन वक़्त में पढ़ियल लिखियल हिकिड़ी या अलीमोहन शराशती उन वक़्तु मेंबर त कोन हो, पर मुस्लिम लीग जो एक्टिव मेंबर हो। त उन्हनि जो इहो ख़्यालु हो त इहा हिकिड़ी अहिड़ी लीडरशिप अचे जेका अॻियां हली मुस्लिम लीग खे एज़ ए पार्टी तौर ते उनखे इख़्तिलाफ़ हिते पार्लिमानी बोर्ड में हिते ज़रूरु थियो। पर इहो टियों वाक़ियो आहे। ॿ दफ़ा मूं अर्ज़ु कयो त 2 दफ़ा इख़्तिलाफ़ जिना साहिब सां अॻु में थी चुका हुआ साईं जा। न ॿुधो, हाणे जेको आम तौर ते सुवाल थो थिए उहो इहो थो थिए त भई जेकी सियासी लीडरशिप मुस्लिम लीग खे ऑप्ट कयो जॉइन करणु, पाकिस्तान जे लाइ रेज़ोल्यूशन पास कराइनि, पाकिस्तान पंहिंजो मुस्तक़बिल सम्झनि, उन खां पोइ पाकिस्तान ठहण खां साल ॿ पहिरीं मुस्लिम लीग छॾे वञणु, या उन लीडरशिप सां इख़्तिलाफ़ रखणु जेके हेल्म ऑफ अफेयर्स ते अचणा आहिनि पाकिस्तान ठहण खां पोइ। नतीजो इहो थियो त पाकिस्तान ठहियो 47 में, सिंध जी लीडरशिप तितर बितर हुई, सिंध जी लीडरशिप इनएक्टिव हुई। सिंध जी लीडरशिप जेकॾहिं थोरी घणी एक्टिव हुई त इहो कोन सोचे सघिया त जेके हिते महाजर ईंदा उहे केतिरे तइदाद में अचणु खपनि, ऐं जेको इकनॉमिक होल्ड हिंदू थो छॾे उहो केतिरो लोकल खे मिलणु खपे, उन ते का बि मूवमेंट नज़र कान थी अचे उन दौर में। मुंहिंजे ख़्याल में हिते ई ॻाल्हि सम्झण जो, तव्हां जेको सुवालु कयो आहे इन ई ॻाल्हि में इन जो जवाबु आहे। मूं जंहिं ॻाल्हि जो पे कयो त मुस्लमाननि जे अक़लियती इलाइक़नि जी लीडरशिप हुई, उन्हनि जा जेके मफ़ादात हुआ उन्हनि जी नुमाइंदगी पई करे, ऐं हिते वारो जेको टोडी क्लास हो उहो उनखे जी सर यसर वारो हो, को आवाज़ नज़र कोन थो अचे। अर्ज़ु इहो करियां, हिते ई त इख़्तिलाफ़ थियो 46 में। इन जो नतीजो इहो निकितो, 45 जी त हीअ ॻाल्हि थी, 46 में 40 जी करारदाद जेका अक्सरियती मुस्लमाननि जी जेका हुई त फेडरेशन हूंदी, उन जो लखनऊ में वञी हुननि लफ़्ज़ खे चेंज करे छॾियो त न रियासतूं न रियासत, हिकिड़ी रियासत हूंदी। इहो बि लियाकत अली ख़ान जो कारनामो हो। अर्ज़ु इहो इख़्तिलाफ़ी राय आहे। तव्हां सही था चओ। मुंहिंजो अर्ज़ु करण जो मतिलबु इहो आहे त ओॾी महिल बिल्कुलु असांजी लीडरशिप ख़ामोश हुई या टोटल बंदि हुई, का लीडरशिप। जिना साहिब एतिरो सख़्तगीर माण्हू हूंदो हो जंहिंजे अॻियां ही जेके मुस्लिम लीग जा आम जेके बि को ॻाल्हाए कोन सघंदो सवाइ साईं जी एम सैद जो। त जॾहिं साईं जी एम सैद मुस्लिम लीग मां निकितो 45 में, मुस्लिम लीग साईं न चढ़ी, साईं वरी ठाही प्रोग्रेसिव मुस्लिम लीग। इहो तव्हांखे यादि रखे, प्रोग्रेसिव मुस्लिम फॉरवर्ड ब्लॉक ठाहींदा आहियूं, प्रोग्रेसिव मुस्लिम लीग न, अलॻि पार्टी अलॻि ठही।
अलॻि ठही त असीं इलेक्शन में बहस हिते प्रोग्रेसिव मुस्लिम लीग जे कॉन्टेस्ट कंदासीं पर ऐं 46 जी जेका जनवरी जी इलेक्शन थी उहा मुस्लिम लीग वर्सिस प्रोग्रेसिव मुस्लिम लीग ऐं कांग्रेस बिन्हनि सां सपोर्ट में हुई, प्रोग्रेसिव सां गॾु हुई। प्रोग्रेसिव सां गॾु हुई, पर माना उन्हनि जी पंहिंजी अलॻि, कांग्रेस जो पंहिंजो मेंबर हो, हिन जो हो। जेॾीमहिल 46 में चूंडिजी आया त हिन ग्रुप जो ऐं हुन ग्रुप जो 28 मेंबर, 28 या 29 हिकिड़े मेंबर जी मेजोरिटी ते हुकूमत ठही, हिकिड़े मेंबर जे न कान ठही न हुकूमत ठही। उन खां पोइ वरी छा थियो ॿुधो साईं, वरी 2 मेंबर तव्हांखे यादि हुजे त 2 मेंबर छॾे विया पंहिंजो मुस्लिम लीग, ऐं पंहिंजो मीरा मोहम्मद शाह खे वरी उन स्पीकर तां इस्तीफ़ा ॾेई वोट ऑफ डिसेंट वरी उन ॾिनो हो न। पर ॿुधो न, सुवाल इहो थो थिए, इहो त हिकिड़ी हिस्ट्री आहे जेका तव्हां बि चओ पिया, मां बि चवां थो, सुवाल इहो थो थिए त 45 खां पोइ या 46 खां पोइ वेंदे जीअं पाकिस्तान ठहियो आहे त क्लीन स्लेट मिली आहे सभिनी खे, सिंध जी लीडरशिप क्वाइट रही आहे, को गोड़ गमसार कोन्हे, का तहरीक कान्हे, वन यूनिट ठही थी वञे। वन यूनिट खां पोइ वरी 60s में अची थी मूवमेंट थिए एंटी वन यूनिट जी। त इन ॻाल्हि सां बि मुंहिंजो इख़्तिलाफ़ आहे, इन ॻाल्हि सां बि कोन्हे। पाकिस्तान ठहण खां पोइ बि घणियूं शयूं थियूं आहिनि, पॉज़िटिव बि थियूं आहिनि, नेगेटिव बि थियूं आहिनि। नेगेटिव इहा थी, पॉज़िटिव इहा थी, हुन इशू खे छॾियूं था 46, तॾहिं इन ते हलंदासीं। पाकिस्तान जीअं ई ठहियो त उन वक़्त में अची इहो मसइलो थियो त हिंदुस्तान मां आयल जेके मुहाजिरीन आहिनि उनखे आबाद कीअं कजे। उन जे लाइ मुख़्तलिफ़ सूबनि खे ॾिनो वियो त बाबा तव्हां हिते आबाद कयो। पंजाब जे माण्हुनि जेके पंजाबी स्पीकिंग जेके हुआ मुहाजिरीन, उन्हनि खे त उते आबाद कयो, उते जेके हिंदुस्तान जे हुन हिसे में आया। बाक़ी यूपी सीपी जे माण्हुनि खे हुननि रहण न ॾिनो। सिंध जे मुस्लमाननि ज़्यादातर हैदराबाद, कराची ऐं वग़ैरह वग़ैरह कुझु शहर जेके रेलवे ट्रैक सां उन्हनि उनखे वेलकम कयो ऐं तमामु सुठे नमूने सां। कराचीअ में हिकिड़ी कमीशन ठही, उन वक़्त में यादि रहे त पहिरीं जेका सिंध जी जेका हुकूमत ठही उन जो चीफ मिनिस्टर ख़ान बहादुर अयूब खोड़ो, मोहम्मद अयूब खोड़ो, उन हिकिड़ी कमीशन ठाही। उन में इहो तइ कयो वियो त जेके माण्हू आबाद थींदा उन्हनि खे मिक्स आबाद कबो। हिकिड़ियूं जेके लोकल आबादियूं आहिनि, मक़ामी ॻोठ हुआ मुख़्तलिफ़ बलोचनि जा, ॿियनि जा, सिंधियुनि जा, मेमणनि जा, हुननि जा, हीअ मिक्स आबादी कई वेंदी। हेतिरा माण्हू हज़ार हिते माण्हू रहिबा, हेतिरा हज़ार हिते रहिबा, हेतिरा हज़ार हिते रहिबा, हेतिरा हज़ार हिते रहिबा। इहा ॻाल्हि साईं मोहतरम लियाकत अली ख़ान खे पसंदि कान हुई, प्राइम मिनिस्टर हो पाकिस्तान जो। नाज़रीन, वठूं था हिकिड़ो वक़फ़ो ऐं वरी मिलूं था वक़फ़े खां। वेलकम बैक नाज़रीन। जी शाह साहब, तव्हां ॻाल्हि बि कई त लियाकत अली ख़ान खे इहा खोड़े साहिब जी ॻाल्हि पसंदि कान आई, छो त जेको अलॻि अलॻि जिते जिते सेग्रीगेशन में रखणु जेके मुहाजिरा आया ॿाहिरां थोरे तइदाद जे बजाय ॿिनि इशूज़ तां जेको खोड़े साहिब सां जेको टकराव कयो लियाकत अली ख़ान ऐं जिन्ना साहिब, उहो ॿिनि ॻाल्हियुनि तां कयो। हिकिड़ो त लियाकत खोड़ो साहिब जी हिकिड़ी क़ाबिलियत इहा हुई त तमामु सख़्तु एडमिनिस्ट्रेटर हो ऐं बाक़ाइदा हुकूमत हलाए ॼाणंदो हो, इहा हुनजी क़ाबिलियत हुई। ॿियो इहो ॻाल्हि हो त हिकिड़ो त हिननि खे हो त आबादी मिक्स करे रखबी, ठीकु आहे, जेका लियाकत अली ख़ान खे पसंदि कान हुई। लियाकत अली ख़ान खे पंहिंजो तख़ कोन हो मौजूदा पाकिस्तान में, हुन चाहियो पिए तव्हां पंहिंजो तख़ ठाहियां। हीअ जेको लालू खेत या लियाकताबाद जेका चइजे थी, लियाकत अली ख़ान पंहिंजो तख़ ठाहियो इहो मुहाजिरीन खे आबाद करे। ऐं इहो कीअं ठहियो? खोड़े साहिब इन जी मज़ाहिमत कई त बाबा इन्हनि खे आबाद न करियो, मिक्स करियो। ऐं नंबर ॿी, झेड़ा बंदि करियो, मुस्लिम हिंदू तज़ाद बंदि करियो, जेको ख़ुशीअ सां लॾे वञे, जेको रहे उते लॾे वञे। हिते अची 2 जायुनि ते सिंध में हंगामा कराया विया। हिकिड़ा नवाबशाह में तव्हांजे उन वक़्त जे डिप्टी कमिश्नर मसूद क़दर पोश कराया, एज़ ए डिप्टी कमिश्नर उनखे अपॉइंट कयो वियो, उन अची जहिड़ा कराया। ऐं ॿियो कराचीअ में तव्हांजे नालो छा अथसि, जेको असांजो स्टेट बैंक जो गवर्नर आहे, इन जो वालिद साहिबु जेको हींअर जेको तव्हांजो नओं स्टेट गवर्नर, मूंखे नालो विसरी वियो आहे, इहो हिंदुस्तान मां ब्यूरोक्रेसी आई जंहिंखे कराचीअ जो कमिश्नर मुक़ररु कयो वियो। इन अची झेड़ा शुरू कराया, उनखे प्रोमोट कयो। उन ते अयूब खोड़े एडमिनिस्ट्रेशन अयूब खोड़े जे हेठां उहा हुई, मुक़ररु कई जिन्ना साहिबु। अयूब खोड़े जी एडमिनिस्ट्रेशन न पई हले, झेड़ा बंदि कोन पिया थियनि। उन ते इहो तारीख़ अथव, डॉन जो अख़बार जो फोटो अथव, त उन ते अयूब खोड़े खे IG खे पियो हुकुम करे, IG ऑर्डर कोन पियो उभे करे, झेड़ा बंदि कोन पिया थियनि।
अयूब खोड़ो उन वक़्त में पिस्तौल खणी पंहिंजे हथ सां पिस्तौल खणी बंदर रोड ते जिते जहिड़ा पिया थियनि उते वञी फायर कयईं, जहिड़ा बंदि कराईं। इहा हिकिड़ी वॾी तारीख़ी ॻाल्हि। इहो हिकिड़ो बहरहाल हुनजो कंट्रीब्यूशन आहे त हुन वञी उते हलंदड़ जहिड़ा बंदि कराया 2-3 ॾींहंनि इन ते लियाकत अली ख़ान सख़्तु नाराज़ थियो त हिंदू वञनि इन्हनि जे प्रॉपर्टीज़ ते असांजो कब्ज़ो थिए ऐं ॿियो हिते आबादकारी असीं पंहिंजी मर्ज़ीअ ते कयूं। इन ते इहा ॻाल्हि हली। इन ते हाणे लियाकत अली ख़ान ऐं सिंध जे चीफ मिनिस्टर जे दरमियान टकराव शुरू थी वियो। हुनजी एडमिनिस्ट्रेशन कोन पियो हलणु ॾे, ही हुनजी कोन पियो। हू सम्झे पियो आउं सिंध जो चीफ मिनिस्टर आहियां, प्रीमियर आहियां, ऐं जीअं मर्ज़ी करे तीअं करियां। उनजा इहे आहे। इते टकराव पाकिस्तान ठहण खां पोइ फौरी शुरू थी वियो हलियो। जिन्ना साहब ताईं जेॾीमहिल इहा ॻाल्हि पहुती, जिन्ना साहब खे, छो त लियाकत अली ख़ान वेझो खोड़े साहब ते घणो नाराज़ थियो, फौरी जीअं ई विदिन 1 ईयर उन जे दौरान चयो वियो त बाबा कराची खे जेको आहे मर्कज़ जे हवाले था करियूं। फ़िलहालु आर्ज़ी तौर ते इहो तइ थियो त मर्कज़ी जेका असेंबली आहे सा कराचीअ में हलंदी, उनखां पोइ पंहिंजो उनजो सॼो स्ट्रक्चर ठहंदो, कंहिं ॿी जॻह ते ठाहींदासूं वग़ैरह वग़ैरह। फ़िल वक़्तु कराचीअ में इहो थींदो। सिंध असेंबली जेका मौजूदु आहे, इन मां असेंबली मेंबरनि खे त कढी छॾियूं, हिते सेंट्रल लेजिस्लेटिव असेंबली हिते हलंदी। सिंध असेंबलीअ जे मेंबरनि खे NJV स्कूल में हिकिड़ो हॉल ठाहे ॾिनऊं, चयूं बाबा तव्हां हिन में वेहो। उनखां पोइ नतीजो इहो निकितो त आस्ते आस्ते बाबा कराचीअ खे बाबा सिंध खां जुदा करियो। त उन वक़्त में सॼो जेके सिंध जा मुस्लमान हुआ सभिनी, साईं GM साहिब बि उन वक़्त में जेको आहे सो गोड़ कयो। उनजे ख़िलाफ़ु वॾे में वॾी जेका बग़ावत साईंअ कई, उनखां पोइ अयूब खोड़े कई एज़ ए चीफ मिनिस्टर। हुन चयो बाबा कराची सिंध खां अलॻि। जिन्ना साहब चयोसि त तूं लिखी ॾे त कराचीअ खे सिंध खां अलॻि कयो वञे। हुन रजिस्ट कयो। जिन्ना साहब पहिरियों गैर क़ानूनी गैर आइनी कमु इहो कयो त सिंध जे चीफ मिनिस्टर खे डिसमिस करे छॾियो। इन त कराचीअ खे अलॻि कयो करे ऐं कराचीअ खे कयो पीर इलाही बख़्श, जंहिंखे 2 मेंबरनि जी बि अक्सरियत कान्हे, उनखे मथां विहारियो वियो। उन ईअं ई कयो जेको लियाकत अली ख़ान जो चवणु कयो, मुहाजिरनि जी आबादकारी ईअं कराई जीअं लियाकत अली ख़ान चयुसि। ऐं जेको आहे सो हुकूमत में जेको कराचीअ खे सिंध खां अलहदगीअ जो उनजो रोल आहे। त इहो तारीख़ जा वाक़िया आहिनि, इन में कोन्हे। 48 में जेको तव्हां साईं GM साहब जी इलेक्शन जो थियो, पाकिस्तान जी इलेक्शन जो पहिरीं धांधली 46 में थी साईं GM साहब, जंहिंमें गवर्नर खां वठी काज़ी अकबर साहब बीठो ऐं इलेक्शन थी। पाकिस्तान जी पहिरीं धांधली इलेक्शन जी हिते कराई वई जिन्ना साहब जे अॻुवाणीअ में, ऐं इहा हिते कराई वई। ऐं उहा तारीख़ में अॼु बि केतिरा पुराणा पोड़ा मुस्लिम लीगी मिलंदा आहिनि, चवंदा असां वॾो तारीख़ी गुनाह कयो, असांखे उन वक़्त में वठी आया त बाबा हली हीअं करिणो आहे। पोइ छा थियो, ख़ैर उहो हिकिड़ो वरी अलॻि वियो आहे। पर इहो यादि रखणु, अञा ताईं बि हिकिड़ा माण्हू तारीख़ खे ग़लति बयानु कंदा आहिनि। उहा पिटीशन इलेक्शन कमीशन में हली, उते वक़्त में सिंध जे चीफ कोर्ट में हली, जंहिंजी उहा जेका पिटीशन हलाई अली मोहम्मद शाह राशिदी हलाई एज़ ए वकील साईं GM साहब जे करे हलाई, उहा खटी। ऐं उन में वक़्त में चीफ मिनिस्टर पीर इलाही बख़्श हो चीफ मिनिस्टर, जंहिंखे उते कोर्ट में घुरायो वियो। उन कोर्ट में साबित थियो त चीफ मिनिस्टर जॾहिं उन वक़्त में पाकिस्तान खां अॻु में 46 में बहस ते उन वक़्त में जेके रेटेक सेटअप में मिनिस्टर हो, उन जे तौर ते उन धांधली कराई आहे। उन जे तौर ते काज़ी अकबर खे 8 सालनि जे लाइ नाहिल करार ॾिनो वियो, कोर्ट करार ॾिनो, 15,000 रुपया ॾंड ऐं इलेक्शन जो जेको 15,000 रुपया उन वक़्त में ख़र्चो, इलेक्शन जो 15,000 रुपया ॾंड ऐं 8 सालनि लाइ नाहिल करार ॾिनो वियो। त इहा तारीख़ में अजीब उन ॻाल्हि खे एक्सप्लॉइट कयो थो वञे। हिकिड़ो ज़रूरु फ़ाइदो थियो, कोर्टूं ओसी ताईं इहे हुयूं। पोइ जेको आइन वारी जेका कोर्ट हुई, उन खां पोइ जेको पंहिंजो आयो हीअ पाकिस्तान जे जेको इहो आइन साज़ असेंबली जो जेको केस हो, पोइ उन खां पोइ इहे कोर्टुनि जो आस्ते आस्ते तबाही शुरू थी वई। एक्चुअली 47 खां पोइ वेंदे 70 ताईं, जेसि ताईं वञ यूनिट न टुटो, वरी विच में वञ यूनिट जो कारो कानून आयो त सिंध बेसिकली 47 खां वठी 70 ताईं इहे 23 साल त एटलीस्ट सिंध जहिड़ो ग़ुलामी जे दौर ॾिठो। सिंध जे माण्हू 47 खां वठी ॾिठो न, सिंध जे 47 खां पाकिस्तान ठहण खां पोइ, पाकिस्तान ठहण खां पोइ, पाकिस्तान खां ठहण सभिनी खां पोइ पहिरीं कराचीअ खे अलहदा कयो वियो। जंहिं वक़्त में सिंध जेॾीमहिल गॾियल इहो पाकिस्तान ठहियो, त उन वक़्त में सिंध जे पंहिंजे माना एक्सचेकर में 50 करोड़ रुपया पैसा हुआ। अखि घणनि माण्हुनि जी उन ते हुई।
जेॾीमहिल सेंट्रल जेको मर्कज़ी घणनि माण्हुनि जी न हुकुमराननि जी अकुल ते। हुकुमराननि जी अठ हुई, मर्कज़ी हुकूमत वटि पैसा कोन हुआ हुकूमत हलण। तव्हांखे ख़बर हूंदो मशहूरु वाक़ियो हा। आहे, हिंदुस्तान पैसा बल्कि हैदराबाद ॾखण बि पार्टीशन ॾिना, कोन कोन हैदराबाद ॾखण ॾिना, पाकिस्तान हुकूमत खे हलाइण लाइ कोन हो। बतौर कर्ज़ सिंध खां वरितो वियो, त असांखे मर्कज़ खे हलाइण लाइ फ़िलहालु बतौर कर्ज़ असांखे कुझु पैसा ॾियो। उन 5 लख या केतिरा या 5 करोड़ केतिरा मूंखे ख़बर न आहे, उहे उन जो अमाउंट उन सिंध उन खे ॾिनो हो मर्कज़ खे हलाइण जे लाइ। त एतिरो सिंध वटि पहलो, पोइ सिंध जूं ज़रई ज़मीनूं बि हुयूं, सिंध जा पैसा बि हुआ, उन ते कुझु माण्हुनि जी लालची माण्हुनि जूं अखियूं हुयूं। नतीजो इहो थियो त 1 यूनिट लागू करे उहे पैसा बि हड़प कया विया हलिया, सिंध जूं ज़मीनूं बि हड़प कयूं वयूं हलियूं, ऐं ॿिया जेके ज़्यादतियूं थियूं पाकिस्तान में उहे सभु तव्हांजे यादो आहिनि। 1 यूनिट में खे जेको बहाल कयो वियो, खे जेको लागू कयो वियो, उन में सिंध जे माण्हुनि बिल्कुलु रजिस्ट कयो। उन में चाहे कराचीअ जी सिंध खां अलहदगी हुजे, चाहे बम्बई जी सिंध खां अलहदगी हुजे, 1 यूनिट जो क़याम हुजे, सभिनी खां अॻियां पेश थींदड़ साईं GM सैद, ऐं साईं GM सैद वटि इहा मनूवरिंग जी सलाहियत हुई त पाकिस्तान जे बाक़ी पंजाब बलोचिस्तान ऐं सरहद जे लीडरशिप खे बि पाण सां कन्विंस करे ॾे मठी आहे। हाणे उहो 1 यूनिट थो टुटे जी, 1 यूनिट जनरल यहया ख़ान थो टोड़े, जी, ऐं उन खां पोइ वरी 70 में इलेक्शन्स थी थियनि। जी, 1 यूनिट जुलाई पहिरीं 3 जून ते ख़तमु थो थिए, जी, ऐं वरी 70 जे डिसंबर में 20 डिसंबर 1970 ते इलेक्शन्स थी थियनि, ऐं उन में बंगाल में पंहिंजो शेख मुजीबुर रहमान जी अवामी लीग मेजोरिटी सां थी अचे, ऐं वेस्ट पाकिस्तान में पीपुल्स पार्टी, पाकिस्तान पीपुल्स पार्टी ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जी। हाणे उन खां पोइ इहो जेको थोरो पीरियड आहे जेको पाकिस्तान टुटे थो, ऐं इन मां मुंहिंजे ज़ाती तौर ते इहो आहे त जेकॾहिं 6 नुकात इम्प्लीमेंट थियनि हा, मुजीबुर रहमान खे पावर मिले हा, 6 नुकात इम्प्लीमेंट थियनि हा, त सिंध जे हुननि सभिनी दर्दनि जी शायदि दवा थी वञे हा जेके सिंध तकलीफ़ूं ॾिठियूं पाकिस्तान जे ठहण खां पोइ, पर उहो कोन थी सघियो ऐं पाकिस्तान टुटी वियो। नतीजतन मुजीबुर रहमान बांग्लादेश ठाहियो ऐं असां हिते वेस्ट पाकिस्तान वारनि पाकिस्तान बकिया पाकिस्तान खे ठाहियो। इलेक्शन्स साॻे नमूने सां जीअं 45 जे बुनियाद ते पाकिस्तान हलंदो रहियो, ऐं पोइ देरि सां वञी इलेक्शन्स पाकिस्तान में थियूं। उते हिंदुस्तान में 49 में इलेक्शन्स कराए नेहरू ऐं पार्लियामेंट ठाहे ऐं आइन बि ॾेई छॾियो मुल्क खे, वेरेज़ पाकिस्तान में आइन जेको आहे पहिरियों आइन हक़ीक़त में 73 में थियो वञे, जेको चूंडनि खां पोइ जो 72 में चवंदा 73 जो आइन आहे पर ठहियो 72 में, तारीख़ जी दुरुस्तगी आहे। अच्छा, सो हाणे चवण जो मतिलबु इहो आहे त इन में तव्हां हीउ जेको पाकिस्तान जो टुटणु आहे इन सां नुक़सानु केतिरो पहुतो सिंध खे। छा साहिबु इन ॻाल्हि खे कंटिन्यू था कयूं, वठूं था हिकिड़ो वक़फ़ो, नाज़रीन मिलूं था वक़फ़े खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। हा शाह साहिबु, हाणे इहो जेको सिलसिलो आहे त पाकिस्तान जो टुटणु वरी सिंध खे ग़ुलामी ने हथ के छॾियईं, जे 6 नुकात अची वञनि हा त सिंध जी सूरत हाल मुख़्तलिफ़ न हुजे हा। इन खे हीअं चई सघूं था, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु बजा आहे। पाकिस्तान खे वरी आइन त पहिरियों पाकिस्तान खे ज़रूरु मिलियो, पर सिंध खे आइनी ग़ुलामी ॾेई छॾियईं, ईअं चई सघिजे थो। जिन इशूज़ जे ख़िलाफ़ु असां 1 यूनिट में जेको घोड़ पे कयो, उहे सभु आइन में प्रोटेक्ट थी विया। इहा असांखे माना नुक़सानु थियो। कंहिं हद ताईं जेको इहो आइन ते जेको कंप्रोमाइज़ हो, इन जे लाइ जो हीउ मुल्क बेआइन रहियो 25 सालनि ताईं, त सियासतदाननि चयो त कंहिं बि नमूने सां स्टार्ट त थी वञे, न को आइन को ड्राफ्ट ठही त वञे। 2 दफ़ा आइननि खे हेठि मथे करे छॾियऊं, कोन हलणु अचणु ॾिनऊं, हलणु कोन ॾिनऊं वग़ैरह वग़ैरह, त चयूं त बाबा कंहिं बि नमूने सां भला ठीकु आहे, बेस्ट कंप्रोमाइज़ इहो आहे त भला आइन ठही वञे। पर आइन जा हुआ 2 फार्मूला थुल्हा थुल्हा। हिकिड़ो हो ही जेको मज़बूत मर्कज़ जो आइन, जंहिं तहत पाकिस्तान जी हेसी ताईं 62 सालनि ताईं गवर्नेंस हलंदी थी अचे। उन्हनि जो हिकिड़ा माण्हू इन ख़्याल जा आहिनि त पाकिस्तान जी मज़बूत वफ़ाक़ तॾहिं थो थिए जॾहिं मज़बूत मर्कज़ थो थिए। अख़्तियारात सभु मर्कज़ में हुजनि, रिसोर्सिस सभु मर्कज़ में हुजनि, वसीला सभु हुजनि, पोइ सूबनि खे तमामु सुठो गॾियल तौर ते हलायो वेंदो। बाबा सभु पाकिस्तानी आहिनि। न पर इहा बदनीयती न आहे, बदनीयती इहा बदनीयती न आहे त अॻे 1 यूनिट क़ाइमु करे पेरिटी क़ाइमु कई वई, छो त 55% बंगाली हुया त उहा पेरिटी क़ाइमु कई वई, वरी पोइ पेरिटी ख़तमु थी वञे।
हाणे बि पहिरीं थियणु खपे। तारीख़ी वाक़ियो इहो आहे त शेख मुजीबुर रहमान जी पंहिंजा जेको आहे सो छह नुकाती प्रोग्राम हो जेको उन में शेख मुजीब जूं पंहिंजियूं आइडियाज़ हुयूं, उन सां गॾोगॾु हू आयो हो हिते वेस्ट पाकिस्तान जेको ही चऊं था जेको आहे इन में आयो हो त मुंहिंजे प्रोग्राम खे सपोर्ट मिले। उन में यादि रहे त गॾियल हिन मौजूदा पाकिस्तान में साईं GM सद जी पार्टी हुई सिंध मुतहिदा महास, उन जे तरफ़ां सिर्फ़ु उन अलाइंस कयो हो शेख मुजीब जे छह नुकात जे खे सपोर्ट कंदे। असांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, असीं अञा हीअं था चाहियूं, पर उन जे बावजूदि बि जेको आइनी ढांचे में जेके तव्हांजा छह प्रोपोज़ल आहिनि इहे असांजे लाइ क़ाबिल क़बूल आहिनि। वली ख़ान साहब बि कोन क़बूल कयो, बलोचन खे क़बूल करायो, सो बि साईं GM सद शेख मुजीब जे थ्रू। जॾहिं मज़बूत मर्कज़ जे अॻुवाणनि ऐं जिन हिन लुटमार में निज़ाम में वेस्टेड इंट्रस्ट ग्रुप हिकिड़ो आहे जेको, उन्हनि ॾिठो त हाणे त बाबा जे ही बंगाल जी एतिरी अक्सरियत अची वई त ही नंढा सूबनि खे बि जेके पंहिंजा हक़ मिली वेंदा, छो न इन्हनि खे धार करे बंगाल खे टोड़े जान छॾाए इन मां छॾियूं, पोइ हिननि ते असांजी ग़ुलामी मुस्तक़िल थी वेंदी हली। थियो ईअं, बंगाल जे टुटण सां वॾे हिकिड़े सूबे जे अक्सरियत वारे सूबे जे ऐं पॉलिटिकली तमामु अवेक क़ौम हुई बंगाल, जेके धिके ॿार कढियो जिन खे ज़ोरीअ धिके ॿाहिरि कढियो वियो, हुननि इलेक्शन खटी, जमहूरी हक़ खे कोन तस्लीम कयो वियो ऐं वरी इलीगली सभु उन खां पोइ आइन ठाहिण ताईं जेके बि ग़ैर क़ानूनी कम थिया उहे सभु थिया। कीअं भुटे साहब खे आंदो वियो, कीअं मिलिट्रीअ सां हाब नाब करे यहया ख़ान सां करे ऐं उहो सॼो इहो कयो वियो। उन खां पोइ जेको आहे वरी उनखे पहिरीं प्रेसिडेंट मुक़ररु कयो वियो, उन खां पोइ वरी प्रेसिडेंट खां पोइ वरी आइन साज़ असेंबलीअ जो वरी अॻुवाण चूंडियो कयो वियो, वरी उन खां पोइ उन खां प्राइम मिनिस्टर कयो वियो। जॾहिं त आइन साज़ असेंबलीअ जो हदु आहे आइन ठाहिणु, आइन ठहण खां पोइ उन जी असेंबली डिज़ोल्व थींदी आहे। हीअ असेंबली न आहिनि जेके हीअ तव्हांजूं हलनि पियूं, कानून साज़ असेंबली अलॻि आहे, आइन साज़ असेंबली अलॻि थींदी आहे। हू त हिकिड़ा आइनी प्रोपोज़ल आहे जंहिंजो कमु हो आइन ताईं, आइन खां पोइ इनखे ख़तमु थियणु घुरिजे हा। बंगाल में बि ईअं थियो, इन खां पोइ बंगालनि जो जेको बि वरी हीअ आज़ादु असांखां अलॻि थियो, उन खां पोइ हुननि उन खे बसि उन हद ताईं ठाहे आइन साज़ असेंबली खे ख़तमु कयो, पोइ ॿीहर इलेक्शन कराया। हिन पाकिस्तान में हुननि खे इलेक्शन कराइण ई कोन आहे। उहो ई जेको पाकिस्तान में हिकिड़ा सियासत जो हिकिड़ी लॉबियूं हूंदियूं आहिनि जेके हाब नाब करे मिलिट्रीअ सां गठजोड़ करे ईंदियूं आहिनि, पोइ वरी अची इक़्तिदार ते कब्ज़ो कंदियूं आहिनि। भुटे साहब वरी ईअं कयो। नतीजो इहो थियो त जंहिंमें असांखे जेका पहिरीं जेका असां 1 यूनिट जे ख़िलाफ़ु सिंध जो अवाम, पाकिस्तान जो सॼो अवाम हिकिड़ो उथी बीठो, जंहिंजे नतीजे में यहया ख़ान पंहिंजी तक़रीर में कयो, छो त जंहिंसां पाकिस्तान सूबा कमज़ोर थिया ऐं उन जे नतीजे में हिते सूबे जी अवामूं बेचैन थियूं, उन जेके पाकिस्तान कमज़ोर थियो, उन जे करे 1 यूनिट तोड़ण जो ऐलान थो करियां। त उहा शइ जेका थी त उहा त हक़ीक़त थी, पर अमलनि 1 यूनिट ख़तमु कान थी, छो त वरी उहो उन में ई जेके मोटियूं जेके ॻाल्हियूं हुयूं, हिकिड़ो पाकिस्तान जे अंदरि 2 वॾा तज़ाद हुआ पाकिस्तान स्टेट ठहण खां वठी। हिकिड़ो इहो हो त आया मज़हब जो सियासत में को रोल हूंदो, जेको पहिरीं आइन साज़ असेंबलीअ में इन ते बहस थिया ठीकु ठाक, जंहिंमें आइन साज़ असेंबलीअ में जिन्ना साहब पंहिंजो ख़ुतबो पढ़ियो, जंहिंमें चई त बाबा हीउ मुल्क ठही वियो आहे, उनजी हिकिड़ी गाइडलाइन ॾिनी। जिन्ना साहब को आइन कोन ते ठाहियो, पर हुनखे गाइडलाइन ॾियणी, उहो गाइडलाइन ॾिनी त मुल्क ठही वियो आहे। हाणे हिंदू पंहिंजे मंदरनि में वञनि, मुस्लमान पंहिंजे मस्जिदनि में वञनि, जीअं वणे को बि कोन्हे, असीं सभु हिकु मुल्क जा। सेक्युलर आइडिया हो जेको मुल्क जे ठाहिण जो जिन्ना साहब जो हो, त उहो ख़ुदि जीअं ई इतफ़ाक़ सां जिन्ना साहब जो वफ़ात थी वई हली, उन खां पोइ आइन साज़ असेंबलीअ में लियाक़त अली ख़ान वॾी बिदत विधी। उहा बिदत इहा विधी त हीउ जेको ऑब्जेक्टिव रेज़ोल्यूशन जेको अॼु करारदाते मक़ासिद, हींअर तव्हांजे 73 जे आइन में लिखियो त करारदाते मक़ासिद हिन आइन जो मैग्ना कार्टा आहे, ॿुधव, हीअ बुनियादु आहे, जंहिंमें लिखियो पियो आहे, जंहिंजो हिकिड़ो पहिरीं जेका शिक आहे उन में इहा आहे त हिन मुल्क जो, हूअं त ॿियो त सभु अवाम हूंदो, पर सभिनी खां पहिरीं हिन मुल्क जो जेको हुकुमरान आहे सो अलाह जे तरफ़ां तव्हांजे लाइ मुंतख़िब कयल तव्हांजो हुकुमरान आहे। ठीकु आहे, इन जो मतिलबु आहे त जवाबदार अलाह वटि आहे, तेसि ताईं असांखे भले ॿेड़ो ॿोड़े छॾे, पोइ तेसि ताईं अवाम खे हक़ु पुछण जो कोन्हे, उन करे जीअं वणेसि इहो कयो। वॾे में वॾी इहा ख़राबी थी। ऐं सम्झां थो, हिन वक़्त में सम्झां थो, इहे जेको मज़हब खे रियासती मामलात में
हलाइण में जेको दाख़िल कयो, जेको लियाकत अली ख़ान कयो, उहो अमेरिकन ऐं ब्रिटिशर्स जा जेके इंट्रस्ट हुआ उन जे मातहत उहे आंदो वियो। उन्हनि उन वक़्त में हिकिड़ी 50s खां पोइ मुल्क सभु क्रिएट कया, जंहिंमें हुननि चाहियो त जिते भले आइन न हुजे, मुल्क न हुजे, बादशाही निज़ाम हुजे, जेको बि हुजे, सभु कुझु हुजे, मज़हबी राज हुजे, जीअं उहे असांजे इंट्रस्ट खे प्रोटेक्ट कंदा रहनि। उन जे करे उहा आइन में विधी वई, हिकिड़ी बिदत विधी वई। हिकिड़ो तज़ाद पाकिस्तान जो इहो जेको अॼु जेको हींअर पूरे मुल्क जे अंदरि जेको झेड़ो आहे, जंग आहे, जेको अफ़रा तफ़री आहे, हिकिड़ा माण्हू था चवनि हीअं निज़ाम आणींदासूं, हिकिड़ा था चवनि हिकिड़ो हीअं आणींदासूं, हिकिड़ो इहो तज़ाद। ॿियो हो त हीउ मुल्क घण मुल्की घण क़ौमी मुल्क आहे या न। पाकिस्तान खां पोइ हिकदमि चयो वियो त असीं हिकिड़ी क़ौम आहियूं पाकिस्तानी। बाबा इहो हिकिड़ो हिंदुस्तानी बि मुल्क ठहण सां इहे सभु हिंदुस्तानी कोन थी विया। हिकिड़े प्रोसेस जे ज़रिए असां जूं 5000 सालनि खां वठी असीं सिंधी आहियूं। असां पंहिंजूं पाकिस्तान जे वफ़ाक़ में पंहिंजा कुझु राइट्स सरेंडर कया आहिनि। उन सरेंडर करण खां पोइ असीं आस्ते आस्ते इमर्ज थींदासूं, असीं हिकिड़ी क़ौम ठहंदासूं पाकिस्तानी। पर उन खे नेचुरल प्रोसेस सां तव्हां अगरि गुज़ारींदो त उहो हिकिड़ी क़ौम ठहंदी। अननेचुरल तरीक़नि सां शॉर्टकट सां तव्हां कंदो, इहा कान ठहंदी तज़ाद। त ॿियो इशू आहे त पाकिस्तान घण क़ौमी मुल्क आहे या न। ऐं हीअ जेको असां वञी यूनिट जे ख़िलाफ़ु इहे पिया करियूं त असांजे ज़मीनुनि ते असांजे माण्हुनि जो हक़ु आहे, असांजी सिध जे वसीलनि ते असांजो हक़ु आहे। इहा जेका असीं जेका ॻाल्हि इहा पिया करियूं, अॼु बि करियूं पिया, अॻु में बि इहा कईसूं, उहा इन ई ते आहे त असां जुदा हिकिड़ी क़ौम रहिया आहियूं। तारीख़ में जुदा वतन हो, अंग्रेज़ असांखे फतह कयो त असांजो जुदा मुल्क हो। असां पंहिंजूं आज़ादी सरेंडर कई आहे पाकिस्तान जे वफ़ाक़ में। पर असांखे वफ़ाक़ त बनायो, वफ़ाक़ त न बनायो। तव्हां त हिकिड़ो मज़बूत मर्कज़ ठाहियो आहे। उन जो नतीजो इहो थियो त असांजे माण्हूअ जा बुनियादी हक़ बि खसाया विया आहिनि असां खां। ऐं इहे ॿ तज़ाद हिन आइन में हल न थी सघिया। ऐं सम्झां थो त अगरि पाकिस्तान खे मुस्तक़बिल में बि हलाइणो आहे त जेसीं ताईं इहे ॿ तज़ादनि खे हल न कयो वेंदो तेसिताईं पाकिस्तान जी हीउ जेको मर्कज़ या हीउ पाकिस्तान जो सॼो वफ़ाक़ न बणिजी सघंदो। शाह साहिब इन ॻाल्हि खे कंटिन्यू था कयूं, वठूं था हिकिड़ो वक़फ़ो। नाज़रीन, मिलूं था वक़फ़े खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। शाह साहिब, पॉइंट असां आयासीं एक्चुअली 1972 या 73 जे आइन या आइन ठहियो ऐं भुट्टे साहब जे दौर ते था अचूं। भुट्टे साहब जे दौर खां पहिरीं पाकिस्तान में सिंधीज़ जो एग्ज़िस्टेंस नॉन एग्ज़िस्टेंट हुयो। भुट्टे साहब खे इहो क्रेडिट वञे थो जो हुन आइन में ॿियूं जेके बि ॻाल्हियूं कयूं पर हिकिड़ी जेका सुठी ॻाल्हि कई त कोटा सिस्टम ॾिनई ऐं सिंधी माण्हू खे पहिरियों दफ़ो एंट्री मिली पाकिस्तान जे मामलनि में। पोइ ब्यूरोक्रेसी आहे, मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, नौकरियूं आहिनि। इन खां अॻु में सिंधी माण्हू खे त को हक़ ई कोन हूंदो जहिड़ो किथे बि। त इन खे तव्हां अप्रिशिएट न कंदो त तव्हां एटलीस्ट भुट्टे साहब इहो हिकिड़ो चङो कमु कयो जेके सिंधी माण्हुनि जे लाइ? इन में यकीनन आहे, इन में अप्रिशिएट करियूं था। इन में हिकिड़ी ॻाल्हि इहा हूंदी आहे त दुनिया में मसलन इंडिया में हींअर कानून साज़ असेंबली आहे। उन्हनि में इहो कंदो आहे त जेके मार्जिनलाइज़ क्लास आहिनि, जेके पोइते पयल क्लासिस आहिनि, उन्हनि खे प्रोमोट अॻियां कीअं खणी अचिजे, इहो हिकिड़ो हूंदो आहे। भुट्टे साहिब जी 70 जे में इहो कयो त जेके कोटा जेका रखी वई, पर कोटा जो हिकिड़ो सर्टन पीरियड हो त हिन वक़्त ताईं जेको मार्जिनलाइज़ जेको 10 साल हुयो, ठीकु आहे न, मार्जिनलाइज़ क्लास आहे उन खे अॻियां कीअं कजे। हींअर ॾिसो न, हींअर परवेज़ मुशर्रफ औरतुनि खे मार्जिनलाइज़ क्लास आहे उन खे 33% नुमाइंदगी पार्लियामेंट में ॾिनी आहे। इन जे लाइ त जीअं औरतुनि खे हिकिड़ो तकिड़ो तरक़ी हिकिड़ी ॾिनी वञे। इहो बेशक आहे त भुट्टे साहब जी मर्कज़ में हुकुमरानीअ जे अचण जे करे, ख़ासि तौर ते मर्कज़ी हुकूमत में एज़ ए प्राइम मिनिस्टर अचण जे उन जे में सिंध जे हिकिड़े वॾे तबिके खे मौक़ो मिलियो जो उहे ब्यूरोक्रेसीअ में आया, नौकरियुनि में आया, कुझु वाक़फ़ियत थियनि ऐं हुननि खे आउट ऑफ वे बि हिकिड़ी जेका सा फेवर मिली। इन में को शक कोन्हे, पर इहा मुसलसिल रहणी कान हुई। अच्छा, ख़ैर हाणे चऊं था पोइ भुट्टे साहब जो शहीद थियण या ज़ियाउल जो मारिजी वञणु, पर इहो जेको पीरियड आहे 11 साल ज़ियाउल जो, इहो बि सिंध सां मुसलसिल अज़ाब वारो पीरियड हो। यकीनन ज़ियाउल जे मरण खां पोइ, एक्सीडेंट में मरण खां पोइ वरी 2 दौर आया विया सिविलियन गवर्नमेंट्स जा, जंहिंमें 2 दफ़ा मोहतरमा खे पोज़ीशन मिली, 2 दफ़ा नवाज़ शरीफ़ साहब खे पोज़ीशन मिली। तव्हांजे नज़र में इहो जेको मुशर्रफ जो अचणो
सो इन्हनि ॿिन्ही जी नाक़स कारकर्दगी हुई जो मुशर्रफ टेक ओवर कयो या फ़ौज जो इंटरवेंशन थियो या हिकिड़ो तय थियल को मामिलो हो जेको आहे फ़ौज खे अचिणो 10-11 सालनि खां पोइ? इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे हिन मुल्क जी त मुल्क ठहण खां वठी फ़ौज जो अमल दख़ल रहे थो। सिविलियन सेटअप खे हू कोन था सही सम्झनि, हू सम्झनि था ऐं इन में कंहिं हद ताईं इन खे असां सही साबित कयो आहे, हुननि जे मक़सदनि खे असां सही साबित कयो आहे। मसलन आउं इक़्तिदार ते अची वञा, आउं जेका इक़्तिदार में भींग थो करियां, जेको अची लुट फुर करियां थो, उन खां पोइ कंहिंखे आङुर खणण जो मौक़ो मिले थो, कंहिंखे जवाज़ मिले थो। उन जे बावजूदि बस ईअं नथा चऊं त उनजो हक़ु आहे, उनजो हक़ु आहे त तव्हां सो मिलिट्री टेक ओवर करे ऐं जेको आहे सो उन्हनि खे हटाए इलेक्टेड गवर्नमेंटनि खे, इहो ग़लति आहे। पर इन में को बि शक कोन्हे त पाकिस्तान ठहण खां वठी जेके बि सियासत में सियासतदाननि खे इंडक्ट कयो वियो आहे मिलिट्रीअ जे तरफ़ां हिकिड़े ख़ासि हद ताईं, त उहे मिलिट्रीअ सां हिकिड़ो वक़्तु ताईं हलनि था। उन खां पोइ सिविलियन मफ़ादात ऐं फ़ौजी मफ़ादात जो किथे न किथे अची टकराव थिए थो, पोइ उन तां फ़ौज नाराज़ थिए थी, पोइ अची उनखे लत करे उन गवर्नमेंट खे थी। जीअं भुट्टे साहिब खे इंडक्ट कयो सियासत में, तव्हांखे ख़बर आहे, पहिरीं अयूब ख़ान इंडक्ट कयो, पहिरीं हुन ग़ुलाम मोहम्मद इंडक्ट कयो गवर्नर जनरल जंहिं पाकिस्तान जो जंहिं ॿेड़ ॿोड़ण वारनि में, पोइ उन खां पोइ अयूब ख़ान इंडक्ट कयो, पोइ यहया ख़ान इंडक्ट कयो। पर भुट्टो साहिबु जेॾीमहिल सियासत में आयो, जेॾीमहिल सिविलियन मफ़ादात जी हिकिड़ी हद ताईं खां हली, उन खां पोइ सिविलियन मफ़ादात ऐं फ़ौजी मफ़ादात जो हिकिड़े किथे न किथे टकराव थियणो ई थियणो। उते हू सिविलियन मफ़ादात सां मिलियो, हलियो वियो। त इहो हिकिड़ो प्रोसेस आहे हिन जी रियासत जी नाकामी जो, त इहे नाकामियूं मुसलसिल थींदियूं रहनि थियूं ऐं अञा शायदि थींदियूं रहंदियूं। आख़िर में सुवाल मौजूदा दौर हुकूमत ऐं मौजूदा दौर खे कीअं था ॾिसो? साईं, मौजूदा दौर आउं छा करियां, चूंडियल हुकूमत आहे, पर वॾो जेको आहे सो तारीख़ जे हिकिड़े हादसे जो बि नतीजो आहे, मोहतरमा बेनज़ीर जी शहादत जो नतीजो बि आहे। पर उन जे नतीजे में आउं इहो ॿुधाईंदुसि तव्हांजे अॻियां साम्हूं आहे त सियासतदाननि उहे साॻा पेर जारी रखिया आहिनि जेके शुरूअ खां वठी इहा करप्शन, इहा लुटमार, इहा जेका ख़राबु हुकुमरानी ओताक वांगुरु मिनिस्टरनि जे ऑफिसुनि खे हलाइणु ऐं बेइख्तियार ॾिसो न, या अवामी स्टाइल न आहे त ओताक हुजे सभु को अची मिले करे सभिनी जा कम थियनि, ईअं न आहे। गवर्नेंस अलॻि शइ आहे, मां अर्ज़ु करियां त गवर्नेंस अलॻि शइ आहे। उनखे तव्हां ऑफिस छा जे लाइ ठाहींदा आहियो? तव्हांजी हिते हिन इदारे में ऑफिस हूंदी, उनजो सेटअप हूंदो, उन जो हिकिड़ो सिस्टम आहे जंहिंसां घणनि माण्हुनि जो कमु थींदो। जे अगरि ओताक असीं अगरि करे सघंदासीं त चइनि माण्हुनि जो कमु कंदो, 20 वेठा रुॻो बोर थींदा, मखियूं मारींदा। या हुकुमरानी कोन्हे, बैड गवर्नेंस जो आला मिसाल आहे हीअ मौजूदा हुकूमत। ऐं आउं हींअर कोन, इहा सिंध जी बदकिस्मती आहे त सिंध खे हुकुमरान कमज़ोर खां कमज़ोर तर मिलंदो थो वञे। हर जेको हुकुमरान, हिन खां अॻु में ॾिसो हुकुमरान अरबाब ॾिसो कमज़ोर, उन खां महर ॾिसो उहो कमज़ोर, उन खां पंजाब खे चाहे असीं इख़्तिलाफ़ उन्हनि जे पार्टियुनि सां कंदा हुजूं, नज़रियाती इख़्तिलाफ़ कयूं, शहबाज़ शरीफ़ सुठो एडमिनिस्ट्रेटर, सुठो माना गवर्नेंस उनखे अचे थी। नंबर पोइ काफ़ली वारो परवेज़ इलाही छा बि हुजे, परवेज़ इलाही जेका डेवलपमेंट कई आहे पंजाब जे अंदरि, सा मिसाली आहे। इहो उनजो ॿियो को कारण कोन्हे, सिर्फ़ु हिकिड़ा एक्सपीरियंस ऐं बाइख्तियार हुकुमरानी जेका बदकिस्मती सां सिंध खे मिली कान्हे, अलाए न मिलंदी त को माण्हू जी क़िस्मत तब्दील कान थी। शाह साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां असांजो प्रोग्राम तारीख़ सां गुफ़्तगू ॿुधो। बुनियादी तौर ते जेको असांजो मकतब फ़िक्र आहे, ख़्यालु आहे त असां नाज़रीन खे तारीख़ जा उहे वर्क उथलाए ऐं ओॾे उन्हनि ख़ासि जेके मौक़िया, ख़ासि जेके डेवलपमेंट्स थियूं आहिनि तारीख़ में, उन्हनि खां वाक़ुफ़ु कयूं। तव्हांजी महिरबानी।